जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हां सां गॾु वैसाख मास जी कथा थी शेयर कयां। उनजो पहिरियों अध्याय मां तव्हां सां गॾु शेयर कंदसि, उहो बि पंहिंजी सिंधी भाषा में। वैसाख मास कलयुग में ॾाढो फलदायी हूंदो आहे। वैसाख मास जी कथा सिंधी भाषा में। अध्याय पहिरियों। सूची महाराज चवण लगा, ब्रह्मा जे पुट श्री नारद के राजा अम्बरीश पुछियो त हे ब्राह्मण, मूं ॿुधो आहे कि वैसाख मास सभिनी मासनि में ॾाढो उत्तम थींदो आहे। कृपया करे तव्हां मूंखे वैसाख मास जो मातम विस्तार पूर्वक ॿुधायो। ही मास भॻवान खे छो प्यारो आहे? हिन मास में छा दान करणु खपिजे ऐं हुनजो छा फल आहे? हिन मास में कहिड़ा कर्म करण योग्य आहिनि ऐं उन कर्म के करण सां कहिड़ा देवता प्रसन्न थींदा आहिनि? भॻवान विष्णुअ खे कहिड़ा कहिड़ा कार्य ऐं कहिड़ा दान पसंदि आहिनि ऐं उन जो फल ऐं उद्देश्य बि मूंखे कृपया करे विस्तार पूर्वक ॿुधायो। भॻवान जी पूॼा कंहिंसां करिजे? नारद चयो त हे राजन, सभिनी मासनि में वैसाख मास ॾाढो उत्तम आहे। भॻवान लक्ष्मी जी चयो आहे कि मूंखे ब्रह्मा ॿुधायो आहे कि ही मास विद्याऊं, वेद विद्या, मंत्रनि में प्रणव, वृक्षनि में कल्प वृक्ष, गायनि में कामधेनु, नागनि में शेष नाग, पखियुनि में गरुड़, देवनि में विष्णु, वर्णनि में महान ब्राह्मण, प्रिय वस्तुनि में प्राण, मित्रनि में भार्या, नदियुनि में गंगा, तेजस्विन में सूरज, शस्त्रन में चक्र, धातुन में स्वर्ण, वैष्णवन में शिव, रत्नन में कौस्तुभ मणि जे बराबर आहे। भगवान जी भक्ति में यो मास जेको आहे सभिनि खां उत्तम आहे। मेष राशि जी जेकी संक्रांति थींदी आहे, अर्थात उहो वैसाख मास में जेको सूर्य उदय खां पहिरीं उथी करे सनानु कंदो आहे, उन ते भगवान लक्ष्मी सहित सदा प्रसन्न थींदी आहे। वैसाख मास में सनानु करण वारो सभिनि पापनि खां मुक्त थी वैकुंठ वेंदो आहे। हिन मास में सूर्योदय खां पहिरीं जेको बि सनानु करे थो, सनान जे निमित्त हिकु पग बि हले थो, उहो कई अश्वमेध यज्ञनि जो फल पाए थो। वैसाख मास में ॿाहिरि थोरे जल सां बि सनानु करण सां यम आज्ञा सां उन जा पाप ऐं सभु पापनि जा जेके फल आहिनि उहे नष्ट थी वेंदा आहिनि। विष्णु भॻवान जी आज्ञा सां वैसाख मास में सूर्य उदय जी 6 घड़ी ते सभु तीर्थनि जी जेकी अधिष्ठता थींदी आहे, उन मां सभु देवता जल ऐं ॿाहिरि अची मनुष्यनि जे हित में अची करे वेही रहंदा आहिनि ऐं उन समय ते जेको बि सनानु करण लाइ वञे थो, उनजा सभु दुख दूर थींदा आहिनि ऐं जेको नथो वञे सनान लाइ ओॾी महिल त उन्हनि खे श्राप ॾींदा आहिनि ऐं उहे पंहिंजे धाम वेंदा हली। इन लाइ वैसाख मास जो सनानु अवश्य करणु खपिजे। बोल श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। ही हो असांजे अध्याय पहिरियों, वैसाख मास जी कथा जो अध्याय पहिरियों। त तव्हांखे ही वैसाख मास जी कथा कीअं लॻी, कमेंट बॉक्स में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा। वरी मिलंदासीं हिकिड़े नए अध्याय सां गॾु। तेसिताईं सभिनि मुंहिंजे सिंधी भाउर भेनरुनि खे जय झूलेलाल ऐं वैसाख मास जी तव्हां सभिनि खे वाधायूं। जय श्री कृष्ण।